अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं मैं मां सगर ताशिया में नाज़रीन। अॼु पहिरीं मई आहे ऐं पहिरीं मई खे सॼी दुनिया पुरहतनि जे आलमी दिहाड़े तौरु मल्हाए थी। अॼु पाकिस्तान में बि उनजी मुनासिब सां केतिरियूं तक़रीबूं थियूं आहिनि। सदर, वज़ीर आज़म ऐं ॿियनि अॻवाननि पारां अॼोके ॾींहं जी मुनासिबत सां पैगाम बि ॾिना पिया वञनि ऐं हिकिड़ी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म ने शइ जो एतिराफ़ बि कयो आहे त पुरहतनि जो जेको उजुरो आहे उहो मुनासिब नाहे। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे मुल्क अंदरि महांगाईअ जी ऐं पुरहतनि जो जेको कमु आहे उहे हर ॾींहं ते कमु कंदा ऐं ख़ासि करे अॼोको जेको ॾिहाड़ो आहे जेको उन्हनि जे नाले सां मनसूब आहे, शायदि ई कंहिं पुरहत खे इन ॾिहाड़े जे हवाले सां पंहिंजे हक़नि जे हवाले सां सही ॼाण हुजे। ऐं अॼोके ॾींहं ते बि असीं अक्सरियत ॾिसूं था जेके पंहिंजे कमकार में रुधल आहे त हीउ प्रोग्राम जो आगाज़ असीं उन्हनि खे सलाम पेश कंदे उन्हनि जी महिनतुनि खे, इन्हनि खे जेके सिर्फ़ु इहो चाहिनि था त जेके जॾहिं हू पंहिंजे पोरे सां मुल्क जे लाइ, क़ौम लाइ, अवाम लाइ आसानियूं पैदा कंदे थकिजनि नथा त हू बि एक्सपेक्ट कनि था त कुझु थोरी हुननि जी ज़िंदगी में बि का आसानी अचे। नाज़रीन, पैगाम सां शुरूआति कयूं था प्रोग्राम जी ऐं प्रोग्राम में अॼु असीं ॾिसूं था त असांखे तमामु घणियूं डेवलपमेंट्स नज़र अचनि थियूं। सिंध खां आगाज़ कंदासीं, पोइ असीं जेके डेवलपमेंट्स असांखे पॉलिटिकल फ्रंट ते नज़र अचनि थियूं उन ते बि गुफ़्तगू कंदासीं। सिंध अंदरि अॼु जेका डेवलपमेंट नज़र अचे पई, वॾी डेवलपमेंट, सदर आसिफ़ ज़रदारी साहब हिते मौजूदु आहिनि ऐं सदर आसिफ़ ज़रदारी सां गॾु वफ़ाक़ी घरू वज़ीर बि हिते मौजूदु आहिनि, रंजिश जा आला अमलदार मौजूदु आहिनि, सिंध जो वॾो वज़ीर, कैबिनेट जा ॿिया मेंबर्स हिते मौजूदु आहिनि ऐं ॻाल्हि थिए पई इन अहम इजलास में सिंध जे अमन अमान जी, जेको गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां बीमार आहे। सिंध जे अमन अमान जी सूरत हाल खे वठी करे अॼोके इजलास मां अहम फ़ैसिला बि मुतवक़े आहिनि। उनखां आगाज़ कयूं था गुफ़्तगू जो ऐं उनखां पोइ असीं जेके ॿियूं डेवलपमेंट्स आहिनि उन ते बि गुफ़्तगू कंदासीं। सदर आसिफ़ ज़रदारी अॼु हिन इजलास जी सदारत खां पोइ MQM जे वफ़ सां मुलाक़ात कई आहे ऐं सदर आसिफ़ ज़रदारी जो इहो चवणु आहे त समूरनि स्टेक होल्डर्स खे असीं गॾिजी खणी हलंदासीं सिंध जे अमन अमान जे मसइले जे हवाले सां। कहिड़ा अहम फ़ैसिला साम्हूं अची सघनि था, हीअ जेका इंतिहाई अहम सिंध जो हीअ इशू आहे उनखे कहिड़े रीति हल कयो वेंदो, उन ते छा थी सघे थो, उन ते वधीक ॻाल्हाईंदासीं, गुफ़्तगू कंदासीं। जेको अॼोके प्रोग्राम जे लाइ पैनल मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। मूंखे जॉइन कियो आहे अॼोके प्रोग्राम में ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ साहब, अॻूणा घरू वज़ीर, निगरान सेटअप में रहिया आहिनि ऐं तमामु सीनियर एनालिस्ट बि आहिनि। मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि, दिफ़ाई तजिया निगारनि, गहरी नज़र रखनि था मुख़्तलिफ़ मामलनि ते। उनखां सवाइ एजाज़ महर साहब आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, तजिया निगारनि, डेली सिंधियार जा एडिटर आहिनि। ज्ञानचंद साहब आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि, वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। मखदूम मोहसिन साहब पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा अॻवान आहिनि, रिप्रेज़ेंट कंदा अॼु पंहिंजी पार्टी खे इन प्रोग्राम में ऐं कुझु देरि खां पोइ सूरत थेबो साहिबा पिणु अॼोके प्रोग्राम खे जॉइन कंदियूं, मुस्लिम लीग नून सां तालुक़ु रखंदियूं, सीनियर अॻवान आहिनि। मां सभिनी खे भलीकार, मां सभिनी जी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। मुंहिंजी इजाज़त सां ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ साहब, आपसे आगाज़ करती हूँ गुफ्तगू का। आज बड़ा अहम एक इजलास है, बड़ी अहम डेवलपमेंट है सिंध के हवाले से, सिंध की सूरत हाल के हवाले से। आप क्योंकि रहे हैं इस मनसब पर और आपने बड़ा क्लोजली इन सारी चीज़ों को देखा है, कैसे देखते हैं इस डेवलपमेंट को और क्या नताइज उसके एक्सपेक्ट किए जा सकते हैं, कैसे देखते हैं आप इसको? लेकिन ये एक बहुत इजलास था, एक इम्पोर्टेंट इजलास है। ये सरदारी साहब भी थे, उसके बाद ये मिनिस्टर थे, फिर उसके बाद रेंजर IG चीफ मिनिस्टर, होम मिनिस्टर भी थे। लेकिन देखिए बात यह है कि इसके लिए बड़ी वाजिब पॉलिसी बनाने की जरूरत है, इसलिए कि कराची क्राइम के लिए आपको पॉलिटिकल इन्फ्लुएंस खत्म करना पड़ेगा। We should not listen to MNA, MPA कि वो ये हमारा SSO लगा दें, हमारा DSP लगा दें, हमारा SSP लगा दें। ये IG पुलिस का प्रोगेटिव होना चाहिए। वो सोच समझ के प्रोफेशनल तरीके से फील्ड एक्सपीरियंस के लोगों को लगाएं और जिनका किरदार अच्छा हो उनको लगा के रिजल्ट आपको बिल्कुल मिल सकता है। फिर SHO को सुपरविजन की जाए कि उनको कहा जाए कि आप अपने एरिया की जिम्मेदारी लें और उसमें इंश्योर करें कि कोई सीट कम न, रात को पेट्रोलिंग की जाए, रात शाम को 7 साढ़े 7 बजे के बाद लेट आउट और अपने एरिया में जीत के एरिया में अगर ये हमारे कॉन्फ्रेंस करेंगे, पेट्रोलिंग करेंगे तो उससे बड़ा फर्क पड़ जाता है। सेकंड बात यह है कि ड्रग ट्रैफिक के खिलाफ बड़ी सख्त कार्रवाई के खिलाफ आधे क्राइम हमारे खत्म हो जाएंगे। ज्यादातर ड्रग लेके फिर ये सिक्योरिटी करते हैं और ये उसको जिनको होल्ड होती नहीं है जो फायर कर देते हैं, जानी नुकसान भी पहुंचाते हैं। इसके बाद देखें एक और इम्पोर्टेंट है कि इन्वेस्टिगेटर जो होते हैं, इन्वेस्टिगेशन ऑफिसर जो होता है
वो और प्रोसिक्यूटर दे हैव टू बी इन्वेस्ट टुगेदर, इनकी बड़ी अंडरस्टैंडिंग होनी चाहिए, केस सॉलिड बनाए और उसके बाद उसमें लिखें कि इसने कितनी दिन पहले जुर्म किया, ताकि जज को पता हो और वो करार वाकई ही उनको सजा दे 5 से 7 साल की। लंबे अरसे के जाएंगे तो लोग डिस्करेज होंगे। एक तो ये अहम बात है। लेकिन इनका टेन्योर नहीं होता। मैंने देखा, आप खुद भी जाइए सिंध में देखें, कहीं देखें, SHO के अगर पेड देखें तो 1, 2, 3 महीने ज्यादा SHO वहां ठहरता नहीं है। तो वो कैसे अपना डिलीवर करेगा? उसके लिए को समझ ही नहीं आती है। उसको ज्यादा अरसे के लिए रखें, 1-1.5 साल का टेन्योर करें, ताकि वो जवाबदेह हो कि जी मुझे इतना अर्सा हो गया, अब मैंने सबको क्राइम कंट्रोल कर लिया है। ये चीजें करें। और इसके बाद नेक्स्ट कच्चे की जो बात है, देखिए कच्चे में ज्यादा जो जितने क्राइम होते हैं, जो डिकॉइट हैं, सब आप देख लें, मैं नाम नहीं लेना चाहता कि वो कौन कौन से ट्राइब्स के हैं और उन ट्राइबल की वहीं पर रहते हैं, उनके सरदार जो होते हैं। और वो पॉलिटिक्स में, कुछ पॉलिटिक्स, सारे नहीं मैं कहता, कुछ पॉलिटिक्स में इन्वॉल्व है, तो उनको वहां पर पाबंद किया जाए। मैंने यही कहा था कि अगर इनके एरिया में कोई अबडक्शन होगी, कोई रैंसम होगा, कोई नेशनल हाईवे ब्लॉक होगी, तो मैं उन सरदारों के खिलाफ कार्रवाई करूंगा। तो हमने तमाम लोगों को विदाउट पेइंग रैंसम ने वापस भी कर लिया था। इसके लिए साथ उनके पास वेपन काफी ज्यादा है, मैचिंग वेपन जो पुलिस के पास है उनके वेपन है। तो हमें हंगामी तौर पर अच्छी वेपन आनी चाहिए। 160 मिलीमीटर मोटर जो है ये उनके पास नहीं है, और ये अपने एरिया में रह के बड़े आराम से ऊपर से उनके में फायर करें, क्योंकि वो इनको वुमेन शील्ड के तौर पर इस्तेमाल कर रहे हैं। तो हम उनको पहले 2 हफ्ते वार्निंग दे दें कि अपने बीवी बच्चों को आप दूर कर दें। कल को अगर बीवी बच्चों को नुकसान होगा तो आप जिम्मेदार होंगे। ये हमें करना चाहिए। क्रॉप्स सारी वहां पर अरबों रुपए की क्रॉप्स लगती है, जो कि सरदार साहिबान इन डकॉइट की मजहब कटवाती हैं, रुकवाती हैं और अपना सपोर्ट लेते हैं। इसको हमें कंट्रोल, क्योंकि फॉरेस्ट लैंड है। ये सब डोबल है। पुलिस को फाल करें, उनके थाने व स्ट्रॉन्ग बनाएं, उनके डिफेंस का सिस्टम और रेमो क्रम पे डकॉइट्स होते हैं। तो आई थिंक ये चीजें करें तो ये हो सकता है, इट इज डूएबल है, कोई मुश्किल काम नहीं है। पॉलिटिकल विल, मेंटल रिजॉल्व विल सॉल्व ऑल दिस। ठीक, लेकिन ब्रिगेडियर साहब ये ज़रूर बताइएगा कि क्या होना चाहिए। आपने भी रिकमेंडेशंस दी और जब ये निगरान सेटअप के दौरान भी बारहा हमने देखा कि कुछ डेवलपमेंट्स नज़र भी आई इस ज़मन में, कुछ आला सतही इजलास भी हमें नज़र आए, रिकमेंडेशंस भी सामने आई। क्या होना चाहिए, कैसे होना चाहिए, इस पर तो बहुत बात हुई, आज भी जाहिर है इस पर बात हो रही है, लेकिन ये क्यों नहीं वर्कआउट कर पाते, क्यों नहीं ये इसको हम यूँ कहें कि क्यों नहीं कोई रिजल्ट तक बात पहुंच पाती, ऐसा क्यों नहीं हो पाता? और ख़ास करके ये जो सारे स्टेक होल्डर्स हैं ये एक पेज पर क्यों नहीं आ पाते इस अहम मामले को लेकर? लेकिन इस वक्त लकीली डीजी रेंजर बहुत प्रोफेशनल है। मैंने बड़ा क्लोजली काम किया है। इवन ये जो नए आईजी गुलाम नबी साहब, ये भी मैं इनको बड़ा पुराना जानता हूँ, ये प्रोफेशनल ऑफिसर, इनको फ्री हैंड दे। आई वुड से कि रेंजर्स को पुलिस पावर दे देनी चाहिए, ताकि वो जाके इंडिपेंडेंट भी ऑपरेशन कर सकें विदाउट पुलिस की सपोर्ट के। फिर इनको डर होगा। यहाँ पर भी स्ट्रीट क्राइम को, क्रिमिनल्स को और कच्चे के अंदर भी आई थिंक सबसे ज्यादा साल एपेक्स कमेटी की मीटिंग है, जिसमें कोर कमांडर भी होंगे और अपने चीफ मिनिस्टर भी होंगे, होम मिनिस्टर भी होंगे, IG पुलिस होंगे, होम सेक्रेटरी होंगे। यहाँ पर फैसला करने के लिए हमने 6 महीने के लिए रेंजर्स को पुलिस की पावर दे रहे हैं। उससे ये होगा कि ये सब लोग डरेंगे, क्योंकि रेंजर्स आर वेरी इफेक्टिव। और कई नए वेपन हैं, इनको भी जो नई हमने बड़ी अच्छी प्लानिंग करके, और वो पहले जो हुई थी 12.7 नई गन्स लेके दे रहे हैं। मैं उनके करेक्टरिस्टिक नहीं बताना चाहता, वो बहुत एडवांस हैं, और जब वो इनको चाहिए जल्दी प्रोक्योर करें, उनको इस्तेमाल करें, उससे कच्चे के ऑपरेशन में बहुत फर्क पड़ेगा। अभी पानी भी खुश्क हो चुका है, पहले तो पानी खड़ा हुआ था सारे कच्चे में, तो वो आइलैंड बने हुए थे, वहाँ छुप जाते थे। अब ये है कि कोई एक्सक्यूज नहीं है, दे शुड गो। कोई हुकूमत को चैलेंज नहीं कर सकता। दे शुड गो, इन तक कच्चा करें ऑपरेशन और रूथलेस करें। डोंट लीव एनीवन, नो पॉलिटिकल इंजीनियरिंग, नो पॉलिटिकल इंफ्लुएंस। आप करें, पठारीदारों को भी पकड़ें जो पक्के के एरिया में है, वहां भी करें, एक दफा इसको क्लियर करें, फिर उसके बाद आप देखें, क्योंकि हुकूमत होती है ना, वो अवाम की जान माल की हिफाजत होती है, करनी होती है, उसकी जिम्मेदारी होती है। और अगर कोई चीजें नहीं करती, इसका मतलब अपना काम नहीं कर रहे हैं। चीफ मिनिस्टर इज ऑल्सो गुड। आई थिंक ये अगर एक कंसोलिडेटेड ऑपरेशन करे और तमाम कोऑर्डिनेशन करके पंजाब की हुकूमत से साजिश होंगी, फिर पंजाब में घोटकी के चलो के आगे पंजाब शुरू हो जाता है,
उधर जो वही उधर चले जाती है, उधर जो ऑपरेशन करके इसको ब्लॉक किया जाए, फिर इसके खातर खान निकाल दूँ। ठीक, एजाज महर साहब भी हमारे साथ मौजूद हैं, ज्ञानचंद साहब, मखदूम मोहसिन साहब। एजाज महर साहब, मुझे आवाज़ मां थी पहुंचे पियो? जी जी बिल्कुल। एजाज साहब, हारिस नवाज़ साहब खे मां ॿुधो ऐं मुख़्तलिफ़ रिकमेंडेशन बि ॾियनि पिया, लूप होल्स जी निशानदेही बि कनि पिया ऐं गॾोगॾु ॿुधाइनि पिया छा थियणु खपे। हीअ जेका आलस्ताई इजलास थियो आहे, अब हाँ नतीजा कहिड़ा निकिरंदे ॾिसो पिया? लेट्स होप फॉर द बेस्ट। मैं अॼु जेका मीटिंग थी आहे, प्रेसिडेंट साहब स्पेशल हुनजो अरेंजमेंट कयो ऐं जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में बि ॿुधायो त होम मिनिस्टर बि हुयो फेडरल वारो ऐं सभिनी गॾिजी जेको आहे कयो आहे, ऐं MQM बि चयो आहे त असां गॾिजी स्ट्रीट क्राइम जे ख़ात्मे जे लाइ सभु गॾिजी कोशिशि कंदासीं। त ॻाल्हि त तमामु सुठी थी आहे ऐं असल मसइलो आहे त हुन ते अमल दरामद जेको आहे उहो कीअं थींदो ऐं केरु कराईंदो। ॻाल्हि जॾहिं बि तव्हां ॾिठो त अॻ में बि कराची में जेका बदमनी जी लहर हुई, उनखे जॾहिं पॉलिटिकल लीडरशिप हिकिड़ी पंहिंजो विल पावर ॾेखारियो ऐं उनजे ख़िलाफ़ एक्शन खयो नवाज़ शरीफ़ साहब जे दौर में, तव्हां ॾिठो त उनखां पोइ कराची में बाक़ाइदा अमन क़ाइमु थियो। त हाणे बि जेको ही स्ट्रीट क्राइम आहे या धाड़ेल आहिनि कचे में, त इन्हनि फैक्टरनि जे पोयां तव्हां हिनखे ॾिसो न त सिंध में हिकिड़े मुख़्तलिफ़ फेज़िस में तव्हां ॾिसो धाड़ेल जेको आहे उहे पैदा बि कया हुया, उन्हनि जी मालिकी बि कई वई, वरी उहे जॾहिं धाड़ेल गिरफ़्तार थींदा हुआ त गौसली शाह जे दौर में तव्हांखे यादि आहे जेल भञी वरी धाड़ेलनि खे कढायो बि वियो। त इन में इहो ॾिसणो इहो आहे, हिन महिल ताईं उनजी का इन्वेस्टिगेशन रिपोर्ट साम्हूं न अची सघी त कहिड़ी धुर सगारी धुर हुई, उन में को रियासत जा इदारा हुआ, को वॾेरा हुया, केरु हुया। त मक़सदु चवण जो त हिते जेके बि गवर्नेंस जा इशू आहिनि या गवर्नमेंट जी लेवल ते शयूं आहिनि, त जेके वाक़िया थियनि था त उन्हनि खे तह ताईं नथो पहुतो वञे ऐं सिर्फ़ु जेको आहे आरज़ी ऐं हिकिड़ा अरेंजमेंट करे या हिकिड़ो बाबा अॼु जी ॾियारी लॻी या अॼु जो ॿार टरियो वारो जेका पॉलिसी आहे, मां सम्झां थो त इन तरीक़े सां मसइलो कॾहिं बि हल न थींदो। इनखे मुस्तक़िल तौर ते फॉलोअप करणो पवंदो ऐं इन जो जेके बि ज़रूरी उपाउ आहिनि उहे बि वठणा पवंदा। पुलिस खे मुनज़िम करण खां गॾोगॾु उन्हनि खे जेको आहे त धाड़ेलनि जे एट पार वारा असलो बि ॾियणो पवंदो, उन्हनि खे फैसिलिटीज़ बि ॾियणियूं पवंदियूं। त मक़सदु चवण जो त हीउ हिकिड़ो मुस्तक़िल हुन सां रहण जो कमु आहे ऐं उन में गवर्नमेंट खे जेको आहे त सिर्फ़ु हिकिड़ो इजलास घुराए या फ़ैसिलो करे या उहो न, पर उनखे हिकिड़ो जेको बैकअप सपोर्ट आहे उहा एतिरी सफिशेंट हुजे जो हू ॾुआरनि खे जेको आहे त टेक ऑन करे सघनि। त मां सम्झां थो त सिंध गवर्नमेंट हिन हवाले सां जेको आहे त उपाउ बि वरिता आहिनि ऐं असलो बि चवनि था त असां ख़रीद कयूं था। त मुंहिंजो ख़्यालु आहे त जेसि ताईं हिन जी पॉलिटिकल ओनरशिप न हूंदी ऐं उनखे पुशअप न हूंदो, बैकअप न सपोर्ट न हूंदी, त तेसि ताईं इहे जेको आहे त कामयाबु न थींदा। सो बहरहाल ॾिसजे त हाणे गवर्नमेंट जेको हिन में ऐलान कयो आहे त उन ते अमल कराइण जे लाइ हिकमत अमली कहिड़ी थी जोड़े ऐं कॾहिं थी जोड़े। ठीकु है जैसा ऐं गॾोगॾु अव्हां ज़रूरु ॿुधो हूंदो त अॼु इजलास दौरान वॾे वज़ीर इहा आगाही ॾींदे इहा ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं मुल्क कराची अंदरि ख़ासि करे जेकॾहिं सिंध अंदरि ईरानी सदर जो दौरो थिए थो, क्रिकेट मैचिस थियनि था, मज़हबी तक़रीबूं थियनि थियूं, त ही अमन अमान जी बहितरी जा दलील आहिनि। हिन स्टेटमेंट खे साम्हूं रखंदे ऐं हुन सां गॾोगॾु ज़ाहिर आहे जॾहिं बि मामला थियनि था, अमन अमान जे हवाले सां आवाज़ उथनि था त सिंध जो ज़िक्र वधीक अचे थो, पर सिंध हुकूमत पंहिंजे डिफेंस में इहा ॻाल्हि बि कंदी अचे थी बार बार त हीउ रुगो सिंध जो मसइलो कोन्हे ऐं समूरे मुल्क जो मसइलो आहे। पर हाईलाइट जेके मामला थियनि था, कुझु वधीक थियनि था कराची खे वठी करे, सिंध जे कराची खां सवाइ सिंध जे ॿियनि शहरनि खे वठी करे, इन मामलनि खे कीअं पिया ॾिसूं ऐं हिन कॉन्टेक्स्ट में बहरहाल हिकिड़ो मसइलो मौजूदु आहे ऐं गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां सिंध जे अमन अमान खे वठी करे मसइला संगीन मसइला मौजूदु आहिनि। त हीअ जेका स्टेटमेंट वॾे वज़ीर जी आहे हिन खे कीअं पिया ॾिसो? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त तव्हां मूंखां पुछो। जी एजाज साहब, त ॻाल्हि इहा आहे त जेको आहे वज़ीर आला साहिब जेके ॻणाए थो पियो त तव्हां ईरानी सदर खे जेको ॾिनो त पूरो शहर बंदि करे छॾियो, मोकल करे छॾी, आम मोकल करे छॾी, सॼो कारोबार सिस्टम बंदि, पूरी ज़िंदगी मफ़लूज करे, उन कास्ट ते तव्हां जेको आहे त उहो जेकॾहिं उनखे कामयाबी था सम्झो त मां नथो सम्झां त इहा का कंहिं बि गवर्नमेंट जी कामयाबी आहे ऐं न ई इनखे इन तरीक़े सां ॻणाइणु घुरिजे। क्रिकेट मैचूं थियूं,
नो डाउट उनमें तव्हां ॾिसो त शहरनि खे केॾी तकलीफ़ पहुती, केतिरा तव्हां रस्ता बंदि कया, कंटेनर रखिया, सभु कुझु कया, त माण्हू जेके बीमार आहिनि, मरीज़ आहिनि, जेके अस्पतालनि में उहे दरबदर कीअं था थी वञनि पिया। त इहो तव्हां जेका कुझु वाक़िया ॻणाया आहिनि त उनजे वरी पस मंज़र खे तव्हां इन पैमाने ते बि ॾिसो न त उनमें शहरनि केतिरो भोॻियो आहे। त इहा का तव्हांजी परफॉर्मेंस त कोन्हे का। त जॾहिं रूटीन लाइफ मुतासिर थियण खां सवाइ तव्हां इहे सभु शयूं कयो, उन महिल पोइ तव्हां इहो क्लेम करे सघो था ऐं उनजा पोइ तव्हांखे जेको आहे त उहो क्रेडिट बि मिलणु घुरिजे। पर जेके हिननि जंहिं हालतुनि में तव्हां कयो था, इहो तव्हांजो क्रेडिट कोन्हे, इहो तव्हां डिस्क्रेडिट आहे। ऐं उनखे मज़रत सां चवां थो त जेको सिंध गवर्नमेंट पंहिंजे हक़ में दलील जे तौर ते पेश थी करे, इहो बिल्कुलु नामुनासिब आहे। तमामु अहम पॉइंट एजाज साहब। ज्ञानचंद साहब छा कॉमेंट कंदो? डिस्क्रेडिट आहे, क्रेडिट नथो थी सघे जेकॾहिं रूटीन लाइफ समूरी मफलूज थी वञे या बंदि थी वञे। ऐं उन सां गॾोगॾु ज़िक्र थियो त इन क़िस्म जा जेके इज़लास जेके डेवलपमेंट्स आहिनि उन्हनि खे तमामु घणो साराहियो बि वञे थो ऐं उन मां अहम नतीजनि जी उमेद बि रखी वञे थी। पर पॉलिटिकल ओनरशिप खां सवाइ ही मुमकिन कोन हूंदो उन ते प्रैक्टिकल इनखे बणाइणु। अव्हां छा चवंदो सर? ॾिसो, आउं त सम्झंदुसि त इहो क्रेडिट आहे, छाकाणि त हिकिड़ी पहिरीं त इहा डेवलपमेंट थी आहे जो प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी साहिबु ज़रूरी सम्झो त मीटिंग कोठाइजे ऐं इन मसइले जो देर पाको हल करिजे। ऐं उनजे लाइ फेडरल होम मिनिस्टर बि अची वेठो आहे, IG बि वेठो आहे, रेंजर्स बि वेठी आहे। त उन्हनि सभिनी गॾियल तौर ते जेके उन्हनि जा इशूज़ आहिनि उहे यकीनन शेयर कया हूंदा लीडरशिप सां। लीडरशिप जॾहिं इन पैमाने सतह जी लीडरशिप वेहे थी त मसइले जे हल तरफ़ वेहे थी। जेतिरे क़दुरु ईरानी सदर या क्रिकेट जे मैचनि जो तालुक़ु आहे, यकीनन डिस्टर्बेंस थिए थी, पर जेकर थोरो माज़ी तरफ़ वेंदासीं त हिन शहर जे गिटियुनि में आम माण्हू जो वञण बि मुमकिन कोन्हे, का बि शइ करणु मुमकिन कोन्हे। उन्हनि सभिनी सतहनि खे जेकर ॾिसंदासीं अमन अमान खे त उन में वरी बि असां मुमकिन एतिरा अरेंजमेंट्स करे मुमकिन बनायो आहे। इन हवाले सां चई सघिजे थो। अदरवाइज़ त ठीकु आहे, असांखे आम रूटीन लाइफ में इहे सभु शयूं थियणु खपनि जॾहिं उहे आइडियल पोज़ीशन्स हुजनि जेके असीं दुनिया जे ॿियनि मुल्कनि जे मिसाल ॾींदा आहियूं। उन क़िस्म जी त सूरत हाल असां वटि आहे कोन। असां वटि दहशतगर्दी बि आहे, असां वटि सियासी तौर ते ॿ मुख़्तलिफ़ ग्रुप्स आहिनि जेके अमन अमान बि ख़राबु कनि था, जेके असांजे ड्रेनेज सिस्टम्स बि ख़राबु कनि था, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं हरकतूं थियनि थियूं। पर को वक़्तु हो जो सिंध जे ठठो ज़िले में बि धाड़ियल हूंदा, दादू में धाड़ियल हूंदा, नवाबशाह धाड़ियल जो गढ़ हो, गदारली जो गढ़ हूंदो। हाणे वञी हू कुझु उन क़बाइली इलाइक़नि ते वञी पहुता आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ बि हिकिड़ो भरपूर एक्शन वठण जे लाइ अॼोकी जेका मीटिंग आहे उनखे यकीनन सभिनी वेलकम कयो आहे। ऐं सम्झां थो इहा फ़ैसिला कुन मीटिंग थी आहे ऐं इन जे नतीजे में अमन अमान यकीनन क़ाइमु थियण तरफ़। पर ज्ञानचंद साहब हिन ते छा कमेंट कंदो? कचे जे हालतनि खे जेकॾहिं असीं जाइज़ो वठंदासीं त उते मसइलो इहो आहे त जेको बि क़बाइली निज़ाम आहे उनमें मुख़्तलिफ़ ज़ात वारनि माण्हुनि हिक ॿिए जा अतलाए केतिरा खून कया आहिनि ऐं जेके धाड़ियल थिया आहिनि उहो ॿिए तरफ़ हिकिड़ो फोर्स आहिनि मुख़्तलिफ़ क़बीलनि जो, उहे पंहिंजी जान जी परवाह न कंदे विढ़नि बि था ऐं इहे अॻुवाई धाड़ा करे उन मां ख़र्च पैसा बि जमा कनि था, जंहिंमां हथियार बि वठनि था ऐं पंहिंजे सरदारनि जो बि ख़र्चु भरनि था ऐं पंहिंजो घरनि जो बि ख़र्चु भरनि था। सो उनखे उन पर्सपेक्टिव में बि ॾिसी उनजो हल ॻोल्हणो पवंदो त इन्हनि शयुनि खे कीअं एडजस्ट कजे जेको माण्हू सुसाइडर वांगुरु पंहिंजी जान जी परवाह न कंदे मैदान ते हुजनि। ठीकु। ऐं उन सां गॾोगॾु ज्ञानचंद साहब अव्हांजी ज़ाहिर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत हिते मुसलसल 3 दौरनि खां मौजूदु आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे अवाम मैंडेट ॾेई करे अॻियां आणे थी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो क्रेडिट बि खणंदी अचे थी त अवाम उन्हनि खे सपोर्ट करे थो। उहो ई अवाम एक्सपेक्ट करे थो त ही पार्टी उन्हनि जे मैंडेट जे जवाब में उन्हनि खे हिकिड़ो अहिड़ो माहौल ॾींदी जंहिंमें हो पंहिंजी जान माल सभिनी जो तहफ़ुज़ उन्हनि खे नज़र अचे। पर हाणे जीअं अवां ज़िक्र कयो त ही फ़ैसिला कुन मरहलो आहे, फ़ैसिला कुन डेवलपमेंट्स थियनि पियूं ऐं उन्हनि ते तमामु अहम नतीजा हुन मां साम्हूं ईंदा। पर हीउ जेको पॉलिटिकल इन्फ्लुएंस जो अवां जी पार्टी जे मथां इल्ज़ाम सालनि खां लॻंदो अचे थो, शादियूं अचनि थियूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, इनखे अवां कीअं रिस्पॉन्ड कंदो? इन जे जवाब में छा चवंदो? यकीनन जॾहिं असांजी पॉलिटिकल लीडरशिप वेठी आहे, जॾहिं आसिफ ज़रदारी साहिबु MQM खे बि विहारियो आहे त उनजे पोयां असल मक़सदु इहो हो त जेका पॉलिटिकल इन्फ्लुएंस आहे उनखे घटि में घटि अमन अमान जे मामले में घटाइजे। कराची जे ब्रिगेडियर साहब ॻाल्हि कई त कराची जे हुई बि पोस्टिंग्स जेके आहिनि उहो
पॉलिटिकल हवालनि सां कोन थींदियूं आहिनि, उहो केरु कंदो आहे कीअं कंदो आहे तव्हां चङी तरह सां वाक़ुफ़ आहियो। पर जॾहिं स्टेट जा मुख़्तलिफ़ इदारा पॉलिटिकल जेके स्टेक होल्डर्स आहिनि उहे सभु गॾिजी वेठा आहिनि ऐं हुननि यकीननि हिकिड़े हल कढण जे लाइ वेठा आहिनि ऐं हिन खां मथे का लीडरशिप अची सुभाणे अमन अमान लाइ कोन वेंदी, तो उमेद करे सघिजे थी त इन मां ई नतीजा निकिरंदा ऐं पॉलिटिकल इन्फ्लुएंस हुजे या ॿिए क़िस्म जा के बि माफ़ियाज़ जा इन्फ्लुएंसिस आहिनि, उन्हनि सभिनी खे नज़रअंदाज कंदे बाक़ाइदा ऑपरेशन थींदो, क्रिमिनल्स में हथ विधा वेंदा। उन जे नतीजे में जेको असां मुल्क खे फिनेंशियली मज़बूत करण जी जेका एजेंडा खणी निकिता आहियूं, यकीनन उन ते तॾहिं मुमकिन हूंदी जॾहिं अमन अमान जूं हालतूं बहितर थींदियूं। ऐं आऊं तमामु घणो ख़ुशि बि आहियां ऐं पुरुमीद आहियां त हिन मीटिंग जे नतीजे में असांजे अमन अमान तरफ़ हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे, उन जे नतीजे में अमन अमान जूं हालतूं बहितर थी। ठीकु, मखदूम मोहसिन साहब, वेझे माज़ी में असांखे अहिड़ियूं इन नोईअ जूं डेवलपमेंट इन अहम मामले ते नज़र न आयूं। हाणे जेका डेवलपमेंट ही थिए पई, इनखे ॼाणाए पियो वञे त ही फ़ैसिलाइतो मोड़ आहे, फ़ैसिला कुन ही डेवलपमेंट आहे, कीअं ॾिसो पिया हुआ हुनखे? पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कीअं ॾिसे पई हुनखे? मैडम हिकिड़ो ॾिसो हिकिड़ो लॉ एंड ऑर्डर जो असां वटि हिकिड़ो वस्तो रहियो आहे जेको हाणे ॾींहुं ब ॾींहुं वधंदो थो वञे ऐं हुन में सभिनी खां वधीक आउं सम्झां थो इशू असांजे नज़र में इहो आहे त पुलिस खे जेको पॉलिटिसाइज़ कयो वियो आहे। उहो तव्हां सॼे सिंध में अगरि ॾिसो सूरत स्पेसिफिकली त बलूचिस्तान जा हालात असां खां बि ख़राबु रहिया आहिनि, पर सिंध जा हालात अगरि ॾिसो डिस्पाइट क्रिटिसाइज़िंग एनी पॉलिटिकल पार्टी, पर तव्हां ॾिसो त पुलिस जेका जे डिपार्टमेंट जी जेका ज़ाती क्रेडिबिलिटी आहे उहा छा वञी रही आहे हाणे। ऐं को अगरि वाक़ियो थिए थो, ईरानियन प्रेसिडेंट अगरि कराची में अचे थो, ठीकु आहे, ख़ुशाइद आहे, हर भर में असांखे क्रिटिसाइज़ न करणु खपे, असांखे हुन शइ खे एप्रिशिएट करणु खपे। असां वटि अॻे ईअं न थींदो हो, असां वटि अॻे PSL मैचिस न थींदा हुआ, अॻे क्रिकेट ॾिसण जे लाइ तरसींदासीं। हे कुझु अगरि बहितर कमु थियनि था त असीं हुनजी तारीफ़ कयूं था, पर इहो बि हिकिड़ो सच आहे त अंदरूनी सिंध में माण्हुनि जो जीअण ॾींहुं ब ॾींहुं खां हराम थींदो थो वञे। उत्तर सिंध में तव्हां अगरि ॾिसो त 4 बजे खां पोइ निकिरी कोन थो सघे माण्हू। हिते विच जेको असांजा जेके इलाइक़नि में हिते इहा सिचुएशन थी आहे त हर ॿिए ॾींहुं का न का वारदात थिए थी, को न को क़त्ल थिए थो। मुंहिंजे कॉन्स्टिट्यूंसी में हाला में कल्ह थियो आहे त 4 ॾींहं बि ॿिनि धुरनि जे विच में झगड़ो थियो ऐं झगड़े तां एतिरी बिला वजह जी फायरिंग थी आहे जो मेमन कम्युनिटी जो हिकिड़ो माण्हू फौत थी चुको आहे। अला बचा मेमन नाले माण्हू फौत थी चुको आहे। अहिड़ा वाक़िया हर ॿिए ॾींहुं 3 ॾींहुं पेश अचनि था। कश्मीर कंदकोट वारे पासे त डोगो एरिया बणिजी चुको आहे। त आख़िर किथे न किथे का न का गड़बड़ ज़रूरु आहे ऐं उन में पॉलिटिकल माण्हू असरअंदाज़ थियनि था। पुलिस जो शायदि रोल बचो। अगरि तव्हां पहिरीं तादाद ॾिसो त हर अगरि SP वटि ज़िले में तव्हां ॾिसो त हुन जा केतिरा पुलिस कॉन्स्टेबल रुॻो MP MNS खे प्रोटोकॉल ॾियण जे लाइ, मिनिस्टरनि खे प्रोटोकॉल ॾियण जे लाइ। भाई प्रोटोकॉल जी ज़रूरत उन्हनि खे कहिड़ी आहे? 2-4 माण्हुनि खे ॾियनि। उन खां वधीक प्रोटोकॉल जी ज़रूरत अवाम खे आहे। त अवाम जेके ॾींहं जो निकिरनि था, कारोबारी माण्हू सुबुह निकिरनि था, बैंकुनि में ट्रांज़ेक्शन्स कनि था। असांजो वास्तेदार माण्हू आहे मटियारी में, जवाब में माण्हू जे इज़तदार माण्हू आहे, उन जे शोरूम तां उन ट्रांज़ेक्शन ते 15 लख उन खां फुरी विया, 20 लख ॿिए खां फुरी विया, 30 लख टे खां फुरी विया। कश्मीर कंदकोट शिकारपुर ॾींहुं त ऐं सम्झो त ट्रेड मार्क थी वियो आहे। त अगरि को माण्हू अॻवा थो थिए, वरी उनजा पैसा वठनि था, वरी ॾियनि था, ऑन रिकॉर्ड शयूं आहिनि। त असांखे हिकिड़ी बहितरी तरफ़ वञण जी ज़रूरत आहे ऐं सिस्टम जेसीं ठीकु न थींदो तेसीं ताईं आउं नथो सम्झां का बहितरी ईंदी। तव्हांखे लॻे पियो त ही उन पासे ॾांहुं हाणे हुन डायरेक्शन ॾांहुं ही हुकूमत वञे पई? समूरा स्टेक होल्डर्स जी ॻाल्हि पई थिए, सभु हिकु पेज ते आहिनि अहम मामले खे वठी करे, त जंहिं बहितरी जी अवां ॻाल्हि कयो पिया, ॾिसो पिया त हुनजो आगाज़ थिए पियो? ॾिसो, बहितरी तरफ़ हालात वञणु खपनि। अगरि अलबत्ता सभई स्टेक होल्डर्स वेहनि था ऐं का शइ बहितरी तरफ़ वञे थी त उनखे पहिरीं वक़्त खां पहिरीं क्रिटिसाइज़ करणु सम्झां थो मुनासिबु कोन्हे। बाक़ी अॼु ताईं जेका माज़ी जी सिचुएशन रही आहे उन में त बहितरी कान आई आहे। बाक़ी अलबत्ता फ्यूचर में बहितरी अची सघे थी। बिल्कुलु इदारा आहिनि गवर्नमेंट उहे चाहिनि त छो नथी बहितरी अची सघे। बाक़ी हुन फ्यूचर खे अॼु वेही मुतनाज़ा कजां हुन ते आज़ादी। ठीकु, तमामु अहम ॻाल्हि आहे, तमामु वाइस मुक़िफ़ आहे। मूंसां गॾु सूरत थेबो साहिबु आहिनि। सूरत साहिबा, तव्हांखे भलीकार चवंदसि प्रोग्राम में मुंहिंजो आवाज़ु अवां ताईं होपफुली पहुचंदो हूंदो। समूरी सूरत हाल अॼु असीं ॻाल्हायूं पिया जेको अमन अमान जे हवाले सां अहम जेका वेहक थी आहे आसिफ ज़रदारी साहिब जी सदारत हेठि, कीअं ॾिसो पिया, कहिड़ा नतीजा उन मां ॾिसो पिया त निकिरंदा? ऐं जेको हीउ सिंध जो तमामु पुराणो मसइलो आहे, हिकिड़ो नासूर बणिजी चुको आहे अमन अमान जो मसइलो, हीउ हल थींदे अव्हांखे इन पासे ना का विख खजंदे नज़र अचे पई? महिरबानी नाजा, बिल्कुलु तव्हां सही था चओ। अफ़सोसनाक हालतूं आहिनि सिंध जूं।
ख़ासि तौर ते जेको आहे सो कश्मीर, कंदकोट, घोटकी, शिकारपुर, इन्हनि ज़िला त जीअं अदा चयो त नोगो एरियाज़ आहिनि उते आहे, पर ॿिए हंधि बि जेको आहे सो जीअं जिरगाई ज़ाती बुनियादनि ते जेके झेड़ा आहिनि उहे बि तमामु घणा वधी विया आहिनि, जंहिंमें औरतूं बि मारिजी वियूं आहिनि। वरी नंढड़नि ॿारनि जो अगवा इहो बि तमामु अफ़सोसनाक आहे जो 3 साल थी विया आहिनि अञा ताईं प्रिया कुमारी जेको आहे सो कोन थी मिले, ऐं ॿियूं नियाणियूं बि अगवा थियूं आहिनि ऐं ॿिया माण्हू बि अगवा थिया आहिनि। हिन महिल ताईं उन ते को अमल कोन थियो आहे, पर अॼु जेका मीटिंग थी आहे मां सम्झां थी ख़ुशाइंद आहे। हूअं त हमेशह ईअं थियो त सिंध में जेका बदअमनी थींदी रही आहे त कराची में जेका रतोछाण थींदी रही आहे उन में नवाज़ लीग जी हुकूमत रही आहे त नवाज़ शरीफ़ साहब अमन अमान जे लाइ तमामु सख़्तु उपाउ वरिता ऐं अमन अमान करे ॾेखारियो हो। सो हींअर अहम ज़रूरत आहे त हिन वक़्तु अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला कया वञनि जंहिंमें महसूसु थिए त वाक़ई सिंध जे अवाम खे अमन मिले पियो ऐं अमन मिलणु खपे। छो त काफ़ी सालनि खां वठी न अमन अमान जे करे न रुगो माइशी हालतूं ख़राबु आहिनि ऐं यकीनन अमन अमान जे करे माइशी हालतूं ख़राबु रहंदियूं। त अमन अमान न थींदो त ज़ाहिर आहे चुर सॼी शयुनि ते ख़ौफ़ ऐं इहो सॼो तारी थींदो त माइशत ते तमामु घणो जेको आहे मुंफ़ी असरु पवंदा। त जेकॾहिं अॼु मीटिंग थी आहे त मां सम्झां थी त इंतहाई बहितरीनु क़दम आहे ऐं असांखे सुठी उमेद रखणु खपे। अलाह कंदो इन जा बहितरीन नतीजा ईंदा, छो त असां ॾाढो मायूस ऐं परेशान माण्हू सभु परेशान आहिनि। असांजा शहर ॻंढियल आहिनि, माण्हू अचे वञे थो ऐं जेके ख़बरूं असां सोशल मीडिया ते ॾिसूं पिया पढ़ूं पिया असांजो त हां थो डरे त कीअं अगवा थियनि थियूं नियाणियूं, खेॾी वञनि थियूं, कंहिंजो कंहिंसां रेप थो थिए, कंहिंसां ईअं क़त्ल करे यूनिवर्सिटियुनि में बि जेको आहे सो नियाणियूं मरी थियूं वञनि, क़त्ल थी थियूं वञनि। त इहे ॾाढो अफ़सोसनाक आहे। जेसिताईं अमन अमान क़ाइमु नथो थिए तेसिताईं कुझु बि हालतूं बहितर न थी सघनि। पंहिंजी मइशियत जी जेका जोड़ जेका आहे उहा अमन अमान सां गॾियल आहे ऐं बहितरीनु अमल आहे। मां सम्झां थी अॼोको जेको इजलास आहे ठीकु आहे। मखदूम साहब बि तमामु सुठी ॻाल्हि कई त वक़्त खां अॻु जेका हिकिड़ी डेवलपमेंट असांखे नज़र अचे पई त असीं हुनखे क्रिटिसाइज़ न कंदासीं, पर उमेद रखूं था त सभु कुझु जेको दारोमदार हुजे थो अमल ते हुजे थो त अमल असांखे केतिरे हद ताईं थींदे नज़र अचे थो इन्हनि मामलनि ते। जैसे पॉलिटिकल फ्रंट ते जेके डेवलपमेंट्स थियनि पियूं, सुभाणे मौलाना साहब जो जलसो कराची में बि आहे, लाहौर में उन्हनि स्पीच कई आहे, वरी हू पेशावर में बि कंदा ईंदड़ ॾींहंनि में। उन खां अॻु उन्हनि ॻाल्हायो बि आहे, जेका पंहिंजी स्पीच कई हुननि ऐवान अंदरि। त हाणे कीअं ॾिसो पिया PTI ऐं मौलाना साहब विच में जेके कुर्बतूं आहिनि उहे वधंदे ॾिसो पिया, उनजो जेको प्रेशर आहे, इम्पैक्ट आहे, हिन हुकूमत ते कीअं पिया ॾिसो? यकीनन ज़ाहिर आहे त जेको अपोजिशन जूं ॿ वॾियूं धुरियूं मौलाना फज़लुर रहमान ऐं तहरीक इंसाफ़ वारा जेकॾहिं जलसा कनि था मुसलसिल, छो त तहरीक इंसाफ़ वारनि जी जेकी जलसा कया उन में त को अहिड़ो को वॾो एहतजाज जी ॻाल्हि बि ॾिनी हुननि सॼे गुज़िरियल जुमे ते, पर उन में को अहिड़ो ख़ासि हुनखे रिस्पॉन्स न मिलियो। त पर मौलाना वटि हिकिड़ो स्ट्रीट पावर आहे, ऑर्गनाइज़ शयूं आहिनि ऐं मौलाना साहब जेको आहे उहो अञा ताईं जेको आहे त उहो आहे इन ई जेको आहे मूड में त सिस्टम हू निज़ाम खे चैलेंज कयूं वेठो आहे त हीअ जेके पार्लियामेंट में माण्हू वेठा आहिनि इहे इस्टेब्लिशमेंट जा सिलेक्ट थियल आहिनि, अवाम जा सिलेक्ट थियल न आहिनि। ऐं हिकिड़ी हद ताईं जेकॾहिं ॾिठो वञे त मौलाना जी ॻाल्हि में काफ़ी हद ताईं वज़न बि आहे। ऐं जेकॾहिं इहा सिलसिलो अॻिते हले थो त मुल्क में जेको सियासी अफ़रा तफ़री वारो माहौल आहे उन में इज़ाफ़ो थींदो ऐं हिन महिल जेका पाकिस्तान जी मुआशी हालत आहे उहा तेसिताईं बहितर कॾहिं बि न थींदी जेसिताईं हिते सियासी इस्तेकाम न ईंदो। ऐं सियासी इस्तेकाम आणण जे लाइ कोशिशि बि करे पई गवर्नमेंट ऐं मौलाना साहब मुख़्तलिफ़ सतहनि ते राब्ता बि थिया आहिनि, ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं हलनि बि थियूं, हिकिड़ो प्रोसेस आहे ऐं उन में हुकूमत होपफुल आहे त शायदि मौलाना जी हद ताईं उनखे जेको आहे त हू न्यूट्रलाइज़ करे वञनि। पर जेकॾहिं मौलाना न्यूट्रलाइज़ नथो थिए ऐं PTI सां गॾिजी एहतजाज करे थो त उहा सूरत हाल हुकूमत जे लाइ तमामु घणी तकलीफ़ वारी हूंदी ऐं जेको पाकिस्तान जो निज़ाम आहे उनजे लाइ का सुठी ॻाल्हि न हूंदी। ऐं पाकिस्तान जहिड़े तरीक़े सां हिन महिल मुख़्तलिफ़ मुल्कनि खां मदद घुरे पियो या आलमी इदारनि खां जेको आहे त मुआहिदनि जी ॻाल्हियूं थियनि पियूं
त उन्हनि खे बि अचिणो आहे मई जून में। जेकॾहिं इहो कमु हले थो मई जून ताईं अपोज़िशन जो, त शायदि उहे बि थोरा मुहतात थी सघनि था। त उनजे लाइ गवर्नमेंट खे इहा ज़िम्मेवारी आहे त हू जेतिरो जल्द थी सघे त इन मामले खे न्यूट्रलाइज़ करे, जेकॾहिं न त उनजा डेफिनेटली के पाकिस्तान जे ओवरऑल जेका सियासत आहे, रियासत आहे, मईशत आहे, हर शोबे जे लाइ नाकारी असर ज़ाहिर थींदा। ऐं एजाज़ साहब, पीटीआई जेका अॼुकल्ह जेका ॻाल्हियुनि जे हवाले सां जेके हुनजा मुख़्तलिफ़ बयान बि आहिनि, डेवलपमेंट्स आहिनि, उते हू एनआरओ खे वठी ऑपोज़िशन जे लाइ त तमामु घणा सख़्तु बयान ऐं मौक़िफ़ रखंदा आया त एनआरओ असां कंहिं तौरु इन्हनि खे न ॾींदासीं। पर हाणे उन्हनि मथां इल्ज़ाम लॻनि पिया त जेको पीटीआई जी जेके कोशिशूं आहिनि एनआरओ जे पासे ॾांहुं, उहे किथे पहुचंदे ॾिसो पिया, कामयाब थींदे ॾिसो पिया उहे? ॾिसो, पीटीआई में जेका लीडरशिप ॿाहिरि आहे, उन्हनि जा त कंहिं न कंहिं हवाले सां के राब्ता जेको आहिनि सगारनि धुरनि सां। ऐं तव्हां ॾिठो त जेको पहिरियों जलसो थियो त उन में बि जेको आहे ज़ियारत में त मौलाना जे ख़िलाफ़ हिननि नारा हया। त इहो अहिड़े क़िस्म जूं शयूं जेको आहे त ईअं हादसाती तौर ते न थींदियूं आहिनि। त पीटीआई जे रैंक्स में काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके इमरान ख़ान साहब वारे इन हेडान कोलियन वारी पॉलिसी खे नथा सही सम्झनि, पर उहे मजबूर आहिनि ऐं उहे पंहिंजो जेको आहे त अॻिते हली पाण खे किथे था बीहारनि, इमरान ख़ान सां गॾु था बीहनि या उनजे अगेंस्ट हिकिड़ो वरी नओं ग्रुप पैदा थो थिए। त इन शइ जूं बि पॉसिबिलिटीज़ पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। ऐं इमरान ख़ान साहब खे बि इहा रियलाइज़ेशन मुंहिंजे ख़्याल आहे त थियणु घुरिजे त हिन मुल्क में तव्हां रियासत जे इदारनि सां झगड़ो करे ऐं अहिड़े तरीक़े सां नथा हली सघो। हिकिड़े पासे तव्हां सियासत में जेको आहे त फ़ौज जे मुदाख़लत जे ख़िलाफ़ ॻाल्हि था कयो, ॿिए पासे चओ था त असां आर्मी चीफ ऐं DGIS को सवाइ न ॻाल्हाईंदासीं। त इहो बि हिकिड़ो कंफ्यूज़्ड जेको आहे उहो पॉलिसी आहे हिननि जी। त ज़ाहिर आहे हू माना हिकिड़ी गारंटी चाहिनि था, हू पंहिंजे लाइ रिलीफ चाहिनि था, जेके बि शयूं चाहिनि था त उहे चाहिनि त था, पर उनजो हर ॿिए ॾींहं ते या हिकिड़े ॾींहं में टे मौक़ो अची था वञनि। त हू पाण बि हिन सिलसिले में कंफ्यूज़ आहिनि त आख़िर जेको आहे उहो उनजो कीअं डस्ट सेटल कजे। ऐं जेकॾहिं का शइ थिए थी, कंहिं ॻाल्हि ते इतफ़ाक़ थिए थो त उन ते जीअं डील जो या अहिड़े क़िस्म जी शइ जो इल्ज़ाम न लॻे। त बहरहाल हाणे उनजो कहिड़ी शकिल कीअं थी निकिरे पई, उहे जेके बि स्टेक होल्डर आहिनि उहे गॾिजी पाण में वेही इहो तय कंदा। ऐं मां सम्झां थो त जेकॾहिं इमरान ख़ान साहब खे को रिलीफ मिले ऐं तव्हां डील जो ढोल न पिटियो, ऐं जेका मुल्की सूरत हाल आहे उनजी तक़ाज़ा इहा आहे त सभु धुरियूं जेको आहे उहे घटि में घटि जेकॾहिं हिकु पेज ते न बि हुजनि त इख़्तिलाफ़ न कनि घटि में घटि। ऐं हिकिड़ी जेके मुआशी पॉलिसियूं आहिनि उन्हनि पॉलिसियुनि ते लॉन्ग टर्म वारी पॉलिसियुनि ते इतफ़ाक़ करणु घुरिजे। जेको मीसाक मईशत जी ॻाल्हि थी रही आहे उन ते अमल थियणु घुरिजे। ऐं घटि में घटि इन हद ताईं त करे सघिजे थियूं शयूं। त उहो मुंहिंजो ख़्यालु आहे त सभिनी रियासत जे जेके बि धुरियूं आहिनि, स्टेक होल्डर्स आहिनि, उन्हनि खे पंहिंजे सियासी अन या सियासी पॉइंट स्कोरिंग खां मथां थी इन्हनि शयुनि जो जॾहिं सोचींदा त यकीनन जो को हल बि निकिरी ईंदो। ज्ञानचंद साहब, मुमकिन थी सघंदो सियासी अनाऊं ऐं जेके ॻाल्हियूं थियूं सियासी इख़्तिलाफ़ पासे ते रखी करे मुल्क जे हवाले सां जेके हिन वक़्तु जेका रिक्वायरमेंट आहे, जेका डिमांड आहे, उन तहत अॻियां हलिजे? ॾिसो, जेतिरे क़दुरु मौलाना साहब जो ताल्लुक़ आहे त हू पंहिंजे पॉलिटिकल मोबिलाइज़ेशन जे सिलसिले में शुरू खां ई हुन शुरूआत कई आहे त भई आउं जलसा जुलूस रखां, पंहिंजी पार्टी खे पाण वटि मज़बूत रखां ऐं त गॾोगॾु हिकिड़ो नैरेटिव बि ठाहियां। उहो ठीकु आहे, पर मसइलो तॾहिं थो पैदा थिए जॾहिं PTI वारनि जो इशू थो अचे। PTI वारा हर जॻह ते को न का गड़बड़ करण जी सोचींदा रहनि था। सो जेकॾहिं PTI वारनि खे इहो अकुलु अचे, हू इहो फ़ैसिलो कनि त असां पॉलिटिकल माण्हुनि सां वेही हिननि इशूज़ जो अॻिते हल कढंदासीं, त आउं सम्झां थो जॾहिं ही मुल्क जूं वॾियूं पार्टियूं जेके हिक ॿिए जूं सख़्तु मुख़ालिफ़ हुयूं, ताज़ो इलेक्शन्स में हिक ॿिए जे ख़िलाफ़ विढ़िया आहिनि, हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा मंशूर हुआ, उनजे बावजूद बि गॾु वेठियूं आहिनि मुल्क खे बहराननि मां कढण जे लाइ गॾिजी वेठियूं आहिनि। उन्हनि जे उन तरफ़ तव्हांखे हिननि जेके ॿ 4 महीना गुज़रिया आहिनि इन्हनि में सभई पार्टियूं जेको रेस्पॉन्सिबिलिटी जो मुज़ाहिरो थियूं कनि, हिक ॿिए सां गॾिजी वेही इशूज़ खे सॉल्व करण जे लाइ अॻिते वधनि थियूं। सो आउं सम्झां थो त जेकॾहिं इन क़िस्म जी सूरत हाल में PTI ऐं मौलाना साहब वारा बि अची वियनि ऐं डायलॉग कनि, ॻाल्हियूं कनि,
मुंहिंजे ख्याल में हर फितने फसाद जो जेको हल आहे उहो ॻाल्हियूं आहे, वॾा वॾा जहिड़ा आहिनि अल्टीमेटली उन ॻाल्हियुनि ज़रिए वञी हल था थियनि। सो ही जेकॾहिं पॉलिटिकल हिकिड़ो माहौल सुठो जुड़े, जेको पॉलिटिकल पार्टीज़ ते आहे, ॿियूं पॉलिटिकल पार्टीज़ हिक ॿिए सां ॻाल्हाइनि थियूं, हिक ॿिए खे ॿुधनि थियूं ऐं ॿुधाइनि थियूं, सवाइ पीटीआई जे। तो पीटीआई बि उन में शामिल थिए थी, मिसाक मुइशत बि थी सघे थो, दहशतगर्द जे ख़िलाफ़ हिकिड़ी जाम पॉलिसी बि अची सघे थी। उन्हनि जो जेके पनाहगाहूं आहिनि, जिन जा असीं इल्ज़ाम हणंदा था रहूं त पीटीआई वारा कंहिं न कंहिं जॻह ते उन्हनि तालिबान सां मिलिया वेठा आहिनि, त इहे समूरियूं शयूं ख़तमु थींदियूं। मुल्क जे मफ़ाद में इहे सभिनी बहरान जो हल वरी बि गॾिजी वेहण में आहे। ऐं पीपुल्स पार्टी हमेशह डेमोक्रेसी खे डायलॉग जो ई नालो चवंदी आहे। तो उन डायलॉग जे वसीले ई असांजे मुआशी बहरान हल थी सघे थो, असांजा अमन अमानत जा बहरान हल थी सघनि था, ॻाल्हियुनि वसीले ई सियासी बहरान जेके आहिनि उहे ख़तमु थी सघनि था ऐं मुल्क जी तरक़ी थी सघे थी, असां जेको मुल्क जो शान ऐं शौकत वधी सघे थो। तो पेटी इश्यूज़ आहिनि, उनखे छॾे करे अॻिते हली प्लैनिंग करे सघिजे थी, पार्लियामेंट जे अंदरि वेही करे। त असां इलेक्शन्स ते ऑब्जेक्शन था अचनि न, असांखे बि ऑब्जेक्शन्स आहिनि, अॻु में बि रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ पार्टीज़ खे ऑब्जेक्शन रहंदा आहिनि। त उन्हनि जे लाइ बि का कानून साज़ी कजे, का पॉलिसी ठाहिजे। सभु पॉलिटिकल पार्टीज़ जेकॾहिं हिकु पेज ते हुजनि ऐं उहे वेही जेके एस्टेब्लिशमेंट ते जंहिं ते असीं इल्ज़ाम था हणूं, जेकॾहिं उहा एस्टेब्लिशमेंट बि अची वेही ॻाल्हाए थी, फ़ैसिला कुन का ॻाल्हि करे थी, त आउं सम्झां थो त इहो ई वाहिद रस्तो आहे जंहिंसां मुल्क जी बहितरी तरफ़ फ़ैसिला थी सघनि था। तो हाणे इशू आहे ख़ासि तौर ते पीटीआई जे हवाले सां, उन्हनि वटि हिकिड़ी सुठी स्ट्रेंथ बि मौजूदु आहे, उहे अची वियनि ऐं मुल्क खे मुश्किल बहरान मां कढण लाइ अॻिते वधनि। ठीकु, मखदूम साहब, अवां मूंसां गॾु लाइन ते मौजूदु आहियो, मुंहिंजो आवाज़ तव्हां ते पहुचे पियो? जी, कोशिशि कयूं था नाज़रीन मखदूम साहब सां राब्तो मुनक़दे थी वियो आहे, त उन्हनि खां वधीक मौक़िफ़ मालूम कयूं त हाणे जेका एक्सपेक्टेशन्स कयूं पियूं वञनि, जेतोणीकि बैकडोर ॻाल्हियुनि जे हवाले सां बि जेके ख़बरूं आहिनि तमामु घणियूं गरम आहिनि, पर उन बावजूदि असीं ॾिसूं था त फेस ते मज़ाहमत जा मामला बि साम्हूं अचनि पिया, त कहिड़े रीति हुकूमत पंहिंजी स्ट्रेटेजी जोड़ींदी। सूरत साहिबा, वेट कयो वेंदो, जीअं ज्ञानचंद साहिबु चयो त हल त इहो ई आहे त सभिनी खे गॾिजी वेहणो पवंदो ऐं सियासी अनाऊं सभु इख़्तिलाफ़ पासे ते रखी करे मुल्की मफ़ादनि में सोचणो पवंदो, इतफ़ाक़ जी ॻाल्हि करणी पवंदी। पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजो हिकिड़ो अलॻि मौक़िफ़ रखे थी, मौलाना साहब जेके PDM खे हेड कंदड़ हुआ उहे हिकिड़ो अलॻि मौक़िफ़ रखनि था, त हुकूमत जी हाणे स्ट्रेटेजी छा हूंदी इन समूरी सूरत हाल में? नाजा, पहिरीं ॻाल्हि त असां मौलाना साहब खे पहिरीं त इहो हक़ आहे त हू जलसा करे थो, जुलूस करे थो, पर मौलाना साहब खे सभु चङी तरह ख़बर आहे त इमरान ख़ान साहब जेको आहे कीअं अॻु में जेको 2018 में जेको हुकूमत में आयो, उन कहिड़े नमूने सां हुकूमत वरिती, कहिड़े नमूने सां उन जेको आहे सो अवाम जो वोट चुरायो। ऐं हिन वक़्तु बि मां सम्झां थी त मौलाना साहब खे इहा सोचणु खपे त KPK में इन जो वोट कंहिं चुरायो आहे, त इहे शयूं त मौलाना साहब खे सम्झणु खपनि। पर हिन वक़्तु वाक़ई वक़्त जी ज़रूरत आहे, हिकु सियासी ऐं जमहूरी पार्टियुनि जी सोच इहा हुजणु खपे त टे ई ॻाल्हाइणु खपे ऐं मसइले जो हल करणु खपे। इहे अफ़र्स असांजी पार्टियुनि या पीपल्स पार्टी PTI खे हमेशह ॾिनियूं आहिनि। PTI जी हुकूमत में बि शहबाज शरीफ़ साहब जॾहिं अपोज़िशन जो लीडर हो त उन्हनि खे चयो त अचो त भई मैशियत ते ॻाल्हायूं, असांखे मैशियत कयूं। पर चाहे त हू सियासी धुरियुनि सां ॻाल्हाइण लाइ जेको आहे सो इमरान ख़ान साहब तयार ई कोन हूंदो। हुनखे हमेशह जेका तव्हां जीअं चयो त हू जेको आहे सो NRO वठंदो। हाणे हू इन कोशिश में हो त कहिड़े नमूने सां एस्टेब्लिशमेंट खां या ताक़तवर धुरियुनि खां हू कहिड़े नमूने सां NRO वठे, त उहो जॾहिं हुनखे कोन थो मिले त हाणे मां सम्झां थी त उनखे बि इहे सोचणु खपनि त हिकु सियासी जेके जमहूरी पार्टियूं हूंदियूं आहिनि उनजी सोच इहा हुजणु खपे त वेही ॻाल्हियूं कजनि। टेबल टॉक्स ई जेको आहे सो मसइले जो हल हूंदो आहे। ऐं अहिड़ी हालतुनि में जॾहिं मुल्क में मैशियत खे बदतर कयो वियो त उन हालतुनि खे बहितर करण जे लाइ भले असां अञा उनखे छॾे ॾिनो, असां सां जेको ज़ुल्म ज़्यादतियूं थियूं वयूं, असां सां माज़ी में जहिड़े नमूने सां हिननि रवैया रखिया या जहिड़ी ॿोली ॻाल्हाई वई हिकु न्याणी औरत जे लाइ जेका ॻाल्हाई वई मरियम नवाज़ लाइ, या जहिड़े नमूने सां असांजे क़ाइद नवाज़ शरीफ़ साहब लाइ, शहबाज शरीफ़ लाइ या ॿियनि सभिनि जे लाइ
जेका ट्रोलिंग थींदी या जेके जहिड़े नमूने सां उन्हनि ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कयूं, क़ैदो बंदि कयो जो पार्टी खे नुक़सानु पहुचायो, उन्हनि सभिनी शयुनि खे पुठिते छॾे असां इन जेको आहे सोच जी असांजी पार्टी आहे त ॿई ॻाल्हियूं वरी बि थियणु खपनि। जेकी कुझु आहे अञा सभु अञा उनखे पोइते छॾे ॻाल्हियूं इहे शयूं मुल्क जे मुफ़ाद में आहिनि, छो त मुल्क सभिनी खां अहम आहे। सभिनी अनाऊं या ज़ाती मुफ़ाद अहम न आहिनि, सभिनी खां अहम शइ आहे त मुल्क जो मुफ़ाद छा में आहे, त ॻाल्हियूं थियणु खपनि। हाणे इहे सोचणु जेकॾहिं सियासी पार्टी आहे त जेका मां नथी सम्झां त सियासी सोच रखंदड़ आहे, सियासी पार्टी इहा सोच रखणी पवंदी त मुल्क में ॻाल्हियुनि जो हल जेको आहे हिन मुल्क जी हालतुनि खे बहितर करण लाइ उहो ॻाल्हियुनि में आहे। ठीकु, पॉइंट टेकन सूरज साहिबा। त सियासी सोच ऐं उन सां गॾोगॾु जेका सूरत हाल नज़र अचे पई त गुंजाइश बि पैदा करणी पवंदी, न रुॻो हुकूमत खे ऐं ओपोज़िशन खे बि गुंजाइश रखणी पवंदी, ॻाल्हियुनि तॾहिं अॻियां थी सघंदियूं ऐं मामला बि तॾहिं अॻियां वधी सघंदा। सूरत थेबो साहिबा, ज्ञानचंद साहिबु, एजाज़ महर साहिबु, मखदूम मोहसिन साहिबु बि नाज़िम कुझु देरि लाइ मूंसां गॾु मौजूदु हुआ ऐं प्रोग्राम जे आगाज़ में हुआ ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ साहिबु सां गॾु कुझु देरि लाइ गुफ़्तगू मां ॿुधी करंट डेवलपमेंट्स खे वठी करे पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।